अॼुकल्ह हर नौजवान जी ख़्वाहिश आहे त हिकु सुठो मोबाइल हुजे। हिन वक़्तु इलाही मोबाइल कंपनियूं अची वियूं आहिनि जंहिंमां 20,000 जी रेंज में सुठो मोबाइल ॻोल्हणु मुश्किल हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम, सिंधी नुफ़ो ते भलीकार, आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे 20,000 जी रेंज ताईं बहितरीन मोबाइल ॿुधाईंदासीं जेके हिन वक़्तु टॉप ते आहिनि। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। शुरू कयूं था टेक्नो स्पार्क 7 प्रो खां। हिन मोबाइल जी ऑनलाइन क़ीमत तक़रीबन 21,000 आहे, पर तव्हांखे मार्केट में 19 खां 20,000 ताईं आराम सां मिली वेंदो। टेक्नो स्पार्क 7 प्रो जी डिस्प्ले 6.6 इंच आहे, रैम 4 GB ऐं मेमोरी 64 GB आहे। हिन मोबाइल जो प्रोसेसर 2.0 GHz ऑक्टा कोर आहे ऐं चिपसेट मीडियाटेक हेलियो G80 आहे। बैटरी जी ॻाल्हि कजे त 5000 mAh अथसि। टेक्नो स्पार्क 7 प्रो जी कैमरा बहितरीन आहे। रियर कैमरा तव्हांखे 48 मेगापिक्सल मिलंदी ऐं फ्रंट कैमरा 8 मेगापिक्सल आहे। कैमरा जे हिसाब सां टिकटॉकर्स ऐं यूट्यूबर्स लाइ ही मोबाइल बेस्ट आहे। ॿिए नंबर ते असां रखियो आहे इन्फिनिक्स हॉट 10 खे। हिन मोबाइल जी बि ऑनलाइन प्राइस तक़रीबन 21,000 रुपया आहे, पर मार्केट में 20,000 ताईं आराम सां मिली वेंदो। दोस्तों, हिन मोबाइल जी डिस्प्ले 6.8 इंच आहे, जेको नॉर्मल मोबाइलनि खां कुझु वॾो आहे। रैम 4 GB ऐं मेमोरी 64 GB आहे। हिन मोबाइल जो प्रोसेसर 2.0 GHz ऑक्टा कोर आहे ऐं चिपसेट मीडियाटेक हेलियो G70 आहे। हिन मोबाइल जी बैटरी 5200 mAh आहे। कैमरा जी ॻाल्हि कजे त रियर 16 मेगापिक्सल आहे ऐं फ्रंट 8 मेगापिक्सल। दोस्तों, ही मोबाइल पबजी लाइ हिन रेंज में बहितरीन सम्झो वञे थो। वधीक जेके पबजी खेॾनि था उहे कमेंट में ज़रूरु ॿुधाइनि त पबजी लाइ ही मोबाइल कीअं आहे। पहिरें नंबर ते असां रखियो आहे रियलमी नार्ज़ो 30A खे। दोस्तों, रियलमी खे पहिरें नंबर ते रखण जो मक़सदु मां पाण हिन कंपनी खे एक्सपीरियंस कयो आहे। मूंखे तमामु बहितरीन लॻी। मां वटि हिन वक़्तु रियलमी 5 आहे, पर नार्ज़ो रियलमी जो न्यू एडिशन आहे। रियलमी नार्ज़ो 30A जी ऑनलाइन क़ीमत 20,599 रुपया आहे। 19 खां 20,000 ताईं आराम सां मिली वेंदो। हिन मोबाइल जी डिस्प्ले 6.5 इंच आहे। रैम 4 GB ऐं मेमोरी 64 GB आहे। हिन मोबाइल जो प्रोसेसर 2.0 GHz ऑक्टा कोर आहे ऐं चिपसेट मीडियाटेक हेलियो G85 आहे। दोस्तों, नार्ज़ो जी बैटरी 6000 mAh आहे ऐं बहितरीन ॻाल्हि हीअ आहे त फास्ट चार्जिंग सपोर्ट करे थो। कैमरा जी ॻाल्हि कजे त रियर 13 मेगापिक्सल अथसि ऐं फ्रंट 8 मेगापिक्सल आहे। 20,000 जी रेंज में रियलमी नार्ज़ो 30A हिकु बहितरीन ऑप्शन आहे। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।